नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे टंडो गुलाम हैदर मां ख़बर ॾींदा हलूं त तालकी टंडे गुलाम हैदर जे ॻोठ हाजी रमज़ान वरड़ में 26 वरनि जो नौजवान अहमद हुसैन वरड़ दिमाग़ी बीमारी सबब गुज़रियल केतिरनि ई सालनि खां ज़ंजीर में जुड़ियल आहे। गरीब पीरसन अशरफ वरड़ संदसि पुट जे हिन हालत बाबति चवे थो त हिन जे पुट जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुअण सबब खेसि मजबूरन ज़ंजीरुनि में ॿधो आहे। जॾहिं हिन जूं ज़ंजीरूं खोलियूं था त हू पाड़े वारनि तोड़े घर भातियुनि सां विड़े थो। नौजवान अहमद हुसैन जी भेनरुनि ऐं संदसि वालिद जो चवणु आहे त असां गरीब मिसकीन आहियूं, इन करे अहमद हुसैन जो इलाज नथा कराए सघूं। नौजवान अहमद हुसैन जे वालिद ऐं भेनरुनि सिंध हुकूमत तोड़े वस वारनि इख्तियारनि खे अपील कई त संदसि पुट जो इलाज कराइण में संदन मदद कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।